हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? कुझु ॾींहं अॻु में हिकु दोस्त सुवालु कयो त सयारे वीनस जो जेको हिकु ॾींहुं आहे उहो सयारे वीनस जे हिकु साल खां वॾो छो हूंदो आहे। हाणे पहिरियां त पाण खे इहो सम्झणो पवंदो त साल ऐं ॾींहं सयारनि जा जेके हूंदा आहिनि उनजो छा मतिलबु आहे ऐं कीअं थींदा आहिनि। पहिरियां वटि ज़मीन ते अचूं था। ज़मीन ॿिनि तरह सां पंहिंजे घुमंदी आहे या फिरंदी आहे। हिकु पंहिंजे एक्सिस ते, ॿियो पंहिंजे आर्बिट ते। एक्सिस खे तव्हां महवर चई सघो था, आर्बिट खे तव्हां मदार चई सघो था। एक्सिस जो मतिलबु आहे महवर, जीअं लाटू हूंदो आहे न, लाटू हिकु नोक ते पंहिंजी जेका चुंब हूंदी आहे लाटूं जी, उन ते घुमंदो आहे, उहो उन सम्झो एक्सिस आहे, उहो हुनजो महवर आहे। ज़मीन जी हिकु गर्दिश जेका आहे उहा एक्सिस आहे, जेका 24 कलाक में पूरी थींदी आहे। यानी की फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे मिसाल ॾई सम्झायां थो। हीअ हाणे हिकिड़ो सम्झो त माना ज़मीन आहे, ठीकु आहे न। हाणे जेका हीअ मोशन आहे, हे एक्सिस जी मोशन आहे। 24 कलाकनि में हिकु दफ़ो ज़मीन फिरी करे ॿिए पासे वेंदी आहे। हितां स्टार्ट थी, हे फिरी 24 कलाक में हे गर्दिश पूरी थी। इनखे हिकु ॾींहुं चइबो आहे, 24 कलाक चइबो आहे। ऐं ॿियो हूंदो आहे सिज जे ॿाहिरां फिरणु, ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल पाण हीअ सिज आहे सपोज़ कयो, हिन जे ॿाहिरां जेका फिरे थी पई ज़मीन, ठीकु आहे न, हे सॼो चकर हिकु साल में पूरो थींदो आहे, 365 ॾींहंनि में, ठीकु आहे। 365 ॾींहंनि में हिकु चकर पूरो थींदो आहे, त उनखे पाण साल चवंदा। उन दौरान उहो पंहिंजे एक्सिस ते फिरे थी पई, ठीकु आहे न, एक्सिस ते फिरे थी पई। यानी ॿिनि क़िस्म जा चकर आहिनि जंहिंजे ज़रिए ज़मीन जो ॾींहुं बि ठहंदो आहे 24 कलाकनि ते तक़रीबन, माना 24 कलाक कुझु मिनट आहे बेसिकली। ऐं 365 ॾींहं में उहो पंहिंजे मदार ते घुमंदे आहे, जेके हिकु साल थींदो आहे। हाणे सयारे वीनस जे केस में छा आहे, जो हुनजो जेको एक्सिस ते रोटेशन आहे, यानी कि ज़मीन जो जेको 24 कलाक जो हिकु रोटेशन आहे एक्सिस ते, महवर ते, उहो सयारे वीनस जो 240 ॾींहंनि जे लॻभॻि आहे। ज़मीनी ॾींहुं जेकर पाण काउंट कयूं त उहो 240 ॾींहंनि जे बराबरि आहे, लॻभॻि 42-43 जेको बि आहे। उनजो सबबु छा आहे त ज़मीन जीअं एक्सिस ते 24 कलाक में फिरे थी पई, त सयारो वीनस तमामु स्लोली फिरंदो आहे, तमामु स्लोली, एतिरो स्लोली जो हू हिकु चकर सिज जे ॿाहिरां पूरो करे वेंदो आहे। यानी कि उनजो साल पूरो थी वियो, पर हू एक्सिस ते पंहिंजो हिकु चकर पूरो न करे सघंदो आहे। मतिलबु हे सपोज़ कयो वीनस सयारो आहे, त सफ़ा सिधो थो घुमे पियो, सफ़ा सिधो। यानी कि हिन जो हिकिड़ो ॾींहुं सम्झ त 242-45 ॾींहंनि जो आहे ज़मीनी हिसाब सां। ऐं उनजो जेको साल आहे सिज जे ॿाहिरां चकर ॾियण वारो, उहो आहे सम्झो त 235 या 38 जेको बि आहे। बहरहाल 24 कलाक ज़मीन जे हिकु ॾींहुं हिसाब सां सयारे वीनस जो ॾींहुं जेको आहे न, उहो 240-42 ॾींहंनि जे बराबरि आहे। ऐं साल उनखां पहिरियां ख़तमु थी थो वञे। मुंहिंजी ॻाल्हि में तव्हांखे सम्झ में ॻाल्हि आई हूंदी। वरी मां रिपीट थो कयां, सिज जे ॿाहिरां जेका रोटेशन आहे आर्बिट ते, उहो हिकु साल बराबरि हूंदो आहे। जेतिरो टाइम लॻे, ज़मीन 365 ॾींहंनि में कंदी आहे, वीनस करे थो 200 सपोज़ कयो 35-40 ॾींहंनि में। पर ॿी जेका एक्सिस ते मोशन आहे, एक्सिस वारे हे मोशन, ज़मीन 24 कलाक में करे थी पई, ऐं वीनस 240-45 ॾींहंनि में करे थो, तमामु स्लोली। उन करे वीनस जो जेको हिकिड़ो ॾींहुं आहे उहो वीनस जे हिकिड़े साल खां मथे हूंदो आहे, सम्झो। सयारे वीनस जूं ॿियूं बि काफ़ी सारियूं अजीब ग़रीब शयूं आहिनि। जीअं अॼुकल्ह मींहुं उगी जो मौसमु आहे, तव्हां ख़बर त मींहुं वसे थो पियो, सिंध में शुरूआति थी चुकी आहे। थर में त बाक़ाइदे सुठो मींहुं पियो आहे। हींअर लाड़ में ॾखण सिंध पहुतो हूंदो, राति कराची वेंदो, कराची खां थी दादू तरसिन चढ़ंदो मींहुं, सुभाणे ताईं लॻभॻि सॼी सिंध में पवंदो। उनखां पोइ वरी ॿियो सिस्टम ईंदो 3 या 4 अगस्त ते, उहो बि सुठो सिस्टम आहे बाक़ाइदे, फ़िलहालु हिन वक़्त जी अपडेट ताईं। सो ॻाल्हि पहले वीनस जे मींहं जी। तव्हां ख़बर आहे वीनस ते जेको मींहुं वसंदो आहे उहो तेज़ाब जो मींहुं वसंदो आहे, सल्फ्यूरिक एसिड जो। उहो छो, उन ते हिकिड़ी पोएं वीडियो मां ठाही आहे, उहो तव्हां ॾिसी वठिजो। त सयारे वीनस जेको इन्वायरमेंट आहे, एटमॉस्फेयर में एतिरियूं ज़हरीलियूं गैसिस आहिनि, ऐं
उन जी सतह ते हर वक़्तु लाउ निकिरंदो रहंदो आहे। उन करे हमेशह हुते लाउ, वेपर्स, ॿाफ, इहे सभु शयूं हिकिड़ो जेको बरसाति या मींहुं ठाहिनि थियूं उनजे लोकल इन्वायरमेंट में, उहो तेज़ाब जो मींहुं आहे। ठीकु आहे न, तेज़ाब जो मींहुं वसंदो आहे हुते। ज़मीन ते बाहि जो दरिया वहंदो आहे सम्झो, ऐं आसमान तां तेज़ाब जो मींहुं वसंदो आहे। कुझु शहरनि ते तव्हांखे ख़बर आहे हीरनि जो मींहुं वसंदो आहे, हीरा डायमंड्स जो मींहुं वसंदो आहे। उहो छाजे करे, उहो वरी के ॿिए दफ़े तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं वीडियो थोरी पाण शार्ट था रखूं पिया। ऐं आख़िर में तव्हांखे मरीख़ जे बारे में ॿुधायां त मरीख़ ते ई इंसानु रहण जी कोशिशि छो थो करे पियो, मसइलो छा आहे। मरीख़ जो मसइलो इहो आहे जो मरीख़ ज़मीन खां साइज़ में खणी नंढो आहे, पर वेझो आहे असांखे। वेझो इन सेंस में त वीनस ते ज़िंदगी पॉसिबल कोन्हे, इंसानु उते लही कोन थो सघे। जीअं लहंदो त उन वक़्तु ई माना रिझी वेंदो। 500 डिग्री सेंटीग्रेड आहे। पर मरीख़ जो गर्मी पद आहे उहो 0 डिग्री जे आसपास आहे, कॾहिं 10 बि थींदो आहे, 15 बि थींदो आहे, -30, 40 बि थींदो आहे। पर उनखे चेंज करे सघिजे थो। ॿियो उतां जो जेको ॾींहुं आहे, हिकु मरीख़ जो जेको ॾींहुं आहे, उहो अगेन बि तक़रीबन 24 कलाक में पंहिंजे रोटेशन ते मार्स घुमंदो आहे, एक्सिस ते 24 कलाक में हिकु चकर ॾे। माना मरीख़ जो हिकु ॾींहुं बि 24 कलाक जो, ज़मीन वांगुरु। वीनस जो घणो हुयो, 243 ॾींहं ज़मीनी हिसाब सां। हिकु ॿी इहा आहे, ॿियो मरीख़ ते जबल बि आहिनि, मैदान बि आहिनि, मिटी बि आहे, उते हवा बि लॻंदी आहे। ऐं अंडरग्राउंड यानी मरीख़ जी सतह जे हेठां पाणी मौजूदु आहे, उहो पाणी कढी सघिजे थो। उन जेके पोल्स आहिनि, जीअं ज़मीन ते नॉर्थ पोल ऐं साउथ पोल हूंदो आहे न, त मरीख़ जे पोल्स ते बर्फ़ मौजूदु आहे। उनखे उन मां ऑक्सीजन बि कढी सघिजे थी, उन मां पाणी बि कढी सघिजे थो। सो इहे टेक्नोलॉजिकली चैलेंजिस आहिनि, पर इहे सभु हल जोगा चैलेंज आहिनि। थी सघे थो 5 साल, 10 साल, 15 साल में मरीख़ ते कॉलोनी सेटल थी वञे, उते माण्हू रहणु शुरू कंदा। सो ॾिसूं छा थो थिए। बेस्ट ऑफ लक। ॿियो को तव्हांजो को सुवालु हुजे, ऐं जेके हेसि ताईं तव्हां वीडियो ॾिठी आहे त कुर्ब, ऐं को सुवालु हुजे, ॿी का वीडियो ॾिसणी हुजे त पोइ तव्हां मूंखे ॿुधाइजो। पोइ नेक्स्ट वीडियो पाण उन ते ठाहींदासीं। ठीकु आहे, थैंक यू।